कमाल खान रोक रोक पंहिंजे हिन कुत्ते खे रोक न त हेड़नि कुत्तनि खे गट गिचीअ में विझी दिलावर खान खे पंहिंजे दर ते ॿधण ईंदो आहे। असां जंहिं शक जी बुनियाद ते आया हुआसीं वो शक यकीन में बदलजी वियो दिलावर खान। अॼु खां पोइ पंहिंजा कदम संभाले संभाले रखजांइ छो त तोखे कमाल खान जे कार खां केर भी कोन बचाए सघंदो। कमाल खान असां माण्हू आहियूं मोहबती ऐं कोशिश कजांइ त असांखे इन मोहब्बत वारी रमज़ में रहण ॾिजांइ छो त असां पंहिंजे मैखाने में ख़ुशि आहियूं। जे मैखाने मां निकिरी मक़्तलगाह में पहुतासीं त लाशुनि जा अंबार लॻाए छॾींदासीं। अंबार रत जा दरिया वही हलंदा ऐं पोइ न ॼाण केतिरा उन्हनि में लाश लुड़ी हलंदा। इन करे असांजी मोहब्बत जे साज़नि खे न छेड़। सुठो थी त असांखे इन रमज़ में रहण ॾे। ऐं हा अॻिते हे कुत्तो काहे मुंहिंजे दर ते न ईंदो कर छो त दिलावर खान खे कुत्तनि खां सख़्त नफ़रत आहे। जे धारो ई अथई त शींहुं धार शींहुं जेको तुंहिंजी हिफ़ाज़त त करे सघे। याद रखजांइ दिलावर खान याद रखजांइ कुत्तो जॾहिं रत चखे वठंदो आहे त शींहं खां वधीक ख़तरनाक थी वेंदो आहे। अॼु मां तुंहिंजे चावट ते कसम खई थो वञा जेसि ताईं तुंहिंजे रत जा ढुक भरे न पीअंदुसि तेसि ताईं सुकून सां न विहंदुसि दिलावर खान सुकून सां न विहंदुसि। अरे बाबा असां आहियूं मोहब्बती माण्हू आया हा असांजी मोहब्बत में खलल विझण। वे बाबा वे रुस्तम बीठो छा वे। रईस दिलावर खान मुझो हिते हुअण शायद उन्हनि खे सुठो कोन लॻो। बाबा मां हुननि जो ग़ुलाम त न आहियां जो हुननि जे मुनासिब ऐं नामुनासिब जो ख्याल रखां। ही दिलावर खान जी औताक आहे। हिते मां रंडियूं नचायां या वाइज़ करायां मुंहिंजी मर्ज़ी। हुननि जो अंदरि छो पियो ॾुखे इन्हीअ करे जो ही उहे माण्हू आहिनि जिन जी पंहिंजनि ख़ुशियुनि में ज़हर मिलियल आहे ऐं हाणे ही चाहिनि था त ॿियनि जे ख़ुशियुनि में बि ज़हर मिलायूं। ईअं मां न थियणु ॾींदुसि रुस्तम खान छो त मां माण्हू आहियां मोहब्बती। हिन ॻोठ जूं ख़ुशियूं मूंखे सभ खां अज़ीज़ आहिनि। मां माण्हू ई आहियां मोहब्बती। उन्हनि खे तो वञण छो ॾिनो? मां तोसां आहियां उन्हनि खे तो वञण छो ॾिनो? बाबा मुंहिंजी कहिड़ी मजाल आहे जो मां कमाल बाबा खे रोकियां। मूंखे पादर खाइणा आहिनि छा? बाक़ी हींअर तूं बची वेंदे हाँ बची वेंदे जे कमाल खान खे न पियो रोकी सघी त घटि में घटि हवेली जो बेल वॼाए मूंखे त ॿुधाए सघी पियो। इहो ई त चवां थो बाबा जे तव्हांखे थो ॿुधायां त कमाल बाबा पादर थो हणे। जे तव्हांखे नथो ॿुधायां त तव्हां था पादर हणो। तव्हां ॿिन्ही पीउ पुटनि जे विच में मां छो पादर खाऊं? अरे बाक़ी पघार छाजी पियो खणी? पघार कमु करण जी थो वठां। जे पादर हणा अथव त पोइ पघार वधाइणी पवंदव बाबा। बस कर हाणे बस कर। या न मौत वॾो आयो आहे पघार वधाइण। वॾो पको आहे बोदार साईं। चवे थो त पघार कम जी ॾियांसि पादर गिरबी में हणांसि। ख़ैर मजबूरी आहे सहणा पवंदा पादर। खैरा
जे सिर ॾे ख़ैर हुजे। मड़े जे न इएं सभु पैसा बेड़े सेड़े रखियई बचाए जे हथ ते त वञी फूके ईंदो। नानी नानी इन्हीअ में छा आहे? ख़ैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। काल पे कया में त इहो पहिरियों वञे बचायो वञी गाॾो चुकाए अचे ॾिसी अचे पोइ पैसा खणी वञे। नानी इन्हीअ में छा आहे? हाणे माठ करे इएं न थिए जो इहे 2-3 हज़ार बि बचायो ऐं पिणे वञी पुरड़े अचनि। नानी इन्हीअ में छा आहे? अबाइने में कचो सोना ठाहे रखियो अथमि पके थियण जे लाइ। जॾहिं पको थियो त पोइ खपाईंदासीं। नानी पोइ त असां वॾा शाहूकार थी वेंदासीं। हाणे टर मुंहिंजे नज़र न अॻियां मां चवां थी हल 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 हितां। अम्मा नानी बिगड़ी वई आहे। अम्मा चवां थी त हाणे इहो कूलो लिकाए छॾ। छोरे जी नज़र पजी वई अथसि कोन छॾींदो असुल चट करे छॾींदई। ख़ैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे इहो मुंहिंजे नज़रुनि जे अॻियां पियो आहे कोन खणण ॾींदी सान। हा हाणे तूं रुगो इहो सोचे त छा कजे कीअं कजे जो इन्हे बचाए खे रोज़गार सां लॻाइजे। अम्मा चयमि न अचे बचायो त ॾियोसि त पैसा पाणे वञी वठी ईंदो। ख़ैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे हेतिरो सम्झायो मां पोइ बि तुंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि कोन वेठी। अम्मा अम्मा बचायो बाबा वांगर कोन्हे उन्हे के ख़बर आहे त रहमत रुठी त रब मञाए बाक़ी ॿिए जी जाइ ई नाहे। रहमत रुसे जा परचे इन्हे जी हुननि खे परवाह कान्हे का। पिणे जो असर थी वियो आहे बचाए जे मथां बि। चवाई थी पई त इन्हे बचाए जा कन छिकेसि पोइ पैसा हवाले करेसि। जे इहे 2-3 हज़ार बि गिड़के विया त पोइ सॼी उमिरि पिया बुखनि ते गुज़ारींदासीं। अम्मा तूं छा थी सम्झी त ईअं सवलाई सां बसि बचाए जे तरीक़े ते पैसा रखंदसि? अलाए मां कहिड़ी ख़बर तुंहिंजी मूंखे त ख़ौफ़ पियो थिए इन करे चवां थी त ख़ैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे इहे पैसा मूंखे ॾे त मां सोचे वीचारे कुझु न कुझु करे थी वठां। हा मां इहे पैसा तोखे ॾियां त जीअं तूं फुरण करे छॾीं। अरे ख़ैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे तोखे मुंहिंजे मथां माउ जे बि एतबार कोन्हे। अम्मा चयमि न त बचाए खे पैसा ॾींदसि त पाणे वञी वठी ईंदो मो गाॾो। ख़ैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे जे बचाए इन्हनि पैसनि मां गाॾो न वरितो न ऐं रोज़गार सां न लॻो त पोइ घर में हिकिड़ो सेकंड बि रहण न ॾींदीमांव। हा तोखे छा ॿुधाया मोर बाबा साहिब महाराज ने तोखे छा ॿुधाया? ई सम्झ त जिन जे हथ में तीर हाल उन्हनि तीर हया। जिन जे हथनि में भाला हुआ उन्हनि भाला हया। जिन जे हथनि में सुंभ हुआ न उन्हनि सुंभ हया। पर यार जिन जा हथ खाली हुआ पट जा पत्थर खणी उन्हनि पत्थर हया। ये समझ त मोर बाबा वलर कुतन जे विच में अची वियो।